मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं पीउ या माउ या भाउ जा पैसा चोरी करण कीअं आहिनि। पीउ जा पैसा हुजनि, माउ जा पैसा या भाउ जा पैसा, चोरी चोरी आहे। मुजीबुर रहमान जी चोरी कयो या पीउ जी चोरी कयो या वज़ीर आज़म जी चोरी कयो या भाउ जी चोरी कयो या माउ जी चोरी कयो, चोरी चोरी आहे। खणी कंहिंजी बि तव्हां कयो, दुनिया में ज़िलत ॾिसणी पवंदी, आख़िरत में उहा रक़म भरी ॾियणी पवंदी। त पीउ जी चोरी जाइज़ न आहे। माउ जी चोरी करणु यानी माउ जा पैसा चोराइणु हे बिल्कुलु जाइज़ न आहे। भाउ जा पैसा चोरी करणु बिल्कुलु जाइज़ न आहे। इहो हराम ईअं ई आहे जीअं ॿियनि बंदनि जा पैसा चोरी कयो, सेम इहो ई आहे। हा, बाक़ी घरवारी जे बारे में उहा गुंजाइश आई आहे त घरवारी जेकॾहिं अगरि मुड़ुसु हुनखे ख़र्चु नथो ॾिए, का औरत आहे उनखे मुड़ुसु ख़र्चु नथो ॾिए, उनजी ज़रूरत आहे उनजे मुताबिक़ उनखे ख़र्चु नथो ॾिए, उहा औरत जेकॾहिं मुड़ुसु जा ओतिरा पैसा चोरी करे जीअं हे पंहिंजो सामान ऐं पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघे त उनजे लाइ जाइज़ आहे। घरवारी जेकॾहिं एतिरा पैसा मुड़ुसु जा चोरी थी करे जेतिरा उनखे ज़रूरत में आहिनि, मुड़ुसु सर्फ नथो ॾिए, मुड़ुसु साम्बुड़ जा पैसा नथो ॾिए, खाधे पीते जा पैसा नथो ॾिए, त एतिरा पैसा जेकॾहिं का बि औरत मुड़ुस जा चोराए थी ऐं उहो ख़र्च में इस्तेमालु करे थी, इन औरत जे मथां कंहिं क़िस्म जो कोई गुनाह न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत आई, उन जो या रसूलल्लाह मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे न इंतिहाई बुख़ल कंदो आहे, मूंखे ख़र्च जा पैसा बि पूरा नथो ॾिए, मां पैसा उनजा चोरी कंदी आहियां। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ज़रूरत जे मुआफ़िक़ पैसा खणे थी, चई या रसूल बिल्कुलु ज़रूरत जे मुआफ़िक़ खणंदी। अलाह जे नबी फरमायो तुंहिंजे मथां पोइ कंहिं क़िस्म में कोई लेबल न आहे। पोइ बि अलाह जे नबी फरमायो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तूं पंहिंजे मुड़ुस उहा ॿुधाई न कर, उहो ॿुधाए करे खणे त बहितरु आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि ज़रूरत जे मुआफ़िक़ जीअं असांजे ज़माने में सर्फ साम्बुड़ या खाधो पीतो या अटे जा पैसा या अहिड़ी तरह खीर जा पैसा, इहे एतिरा पैसा जेकॾहिं का बि औरत पंहिंजे मुड़ुस जा खणे थी, मुड़ुसु नथो ॾिए, त उन औरत जे मथां चोरी जो लेबल न ईंदो। इहा औरत पंहिंजो हक़ थी खणी, छाजे करे निकाह खां बाद में इस्लाम हुकुम कयो कंहिं औरत सां निकाह कयो, इस्लाम हुकुम ॾिनो कंहिं औरत सां तव्हां निकाह कयो, इन खां बाद में ॿ शयूं मुड़ुस जे मथां लाज़िम थियनि थियूं। हिकिड़ी उनखे तव्हां राइश ॾींदव, उनखे घरु ॾींदव, हे मुड़ुस जे मथां ज़िमेदारी आहे। ॿिए नंबर ते इस्लाम ॿुधायो उनजे खाधे पीते जो इंतिज़ाम मुड़ुस जे मथां ज़िम्मे आहे। अगरि जेकॾहिं इहे ॿई शयूं नथा ॾेई सघो न, इस्लाम बयानु कयो निकाह न कयो, हाली निकाह न कयो, बाद में जेको आहे निकाह करे पोइ पंहिंजी ज़िंदगी जेको आहे बहितरु कजो।